नाज़रीन अहम ख़बर शामिल कंदा हलूं चूहड़ जमाली मां। चूहड़ जमाली शाह बंदर रोड ख़ासकली स्टाफ वटि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल जी टक्कर 8 साला नींगरी फौत थी वई। चूहड़ जमाली शाह बंदर रोड ख़ासकली स्टाफ वटि पंहिंजी ज़मीन तां गाह करे मोटंदड़ झूलाई बिरादरी जे औरतनि जीअं ई रोड क्रॉस कयो त साम्हूं ईंदड़ तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल जे टक्कर सबबि 8 साला साहिबा धीउ इब्राहिम झूलाई मौके ते फौत थी वई, जॾहिं त मोटरसाइकिल सवार पाक नेवी जे इंटेलिजेंस जो हवालदार इल्ताफ़ पिणु ज़ख़्मी थी पियो। फौती नींगरी जो मड़ चूहड़ जमाली पुलिस रूरल हेल्थ सेंटर चूहड़ जमाली आंदो, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। उन मौके ते फौती नींगरी जे पीउ इब्राहिम झूलाई ॿुधायो त अञा ताईं केस वग़ैरह न करायो आहे। न्याणी जे तदफ़ीन कराइण खां पोइ केस दाख़िल करायो वेंदो।